सिंध में वॾे वज़ीर जी तब्दीलीअ जूं ख़बरूं बहस जो मौज़ू बणिजी वयूं आहिनि, पर मुराद अली शाह वॾे एतमाद सां वॾी दावा करे रहियो आहे त खेसि अलाह ताला ऐं पार्टी क़यादत खां सवाइ को बि हटाए नथो सघे। संदसि चवणु आहे त खेसि हटाइण वारी ख़्वाहिश कंहिंजी बि पूरी कोन थींदी। संदसि उहिदो वञण खां पोइ सीट ते केरु ईंदो, उन हवाले सां हू इहो बि ॿुधाए थो त शर्जील मेमण, सईद गनी, नासिर शाह जियाला आहिनि, पार्टी जे फैसलनि खिलाफ नथा वञी सघनि। ये मेरी तब्दीली के जो बातें हैं ना, 10 साल हो गए आ रही है। किसी की ख्वाहिश भी नहीं होगी। सेकेंडली जो आपने 4 नाम दिए ना, ये मैं बता सकता हूँ इन चारों में से कोई नहीं है, इसलिए कि ये पार्टी के वर्कर हैं चारों। ये पार्टी की लीडरशिप की आवाज जो उनका होगा उस पर लब्बैक कहेंगे। आप अगर कहते कोई मुखालिफ का नाम तो मैं शायद सोचता कि कोशिश कर रहा है। पार्टी का वर्कर कभी पार्टी के खिलाफ काम नहीं करेगा, वो यही कोशिश करेगा कि ज्यादा मेहनत करे। पर शाह साहब उन सवाल जो जवाब ॾींदो त छा को बि जियालो संदसि सीट ते वेहण न चाहींदो त हू पाण सैयद काइम अली शाह जी सीट ते कहिड़ी नियत सां वेठो हो। छा मुराद अली शाह तॾहिं जियालो न हो? मुराद अली शाह हिन वक़्तु चवे थो त संदसि उहिदो ख़तमु थियण वारी कंहिंजी बि ख्वाहिश पूरी न थींदी। उन मां वाज़िह थिए थो त काइम अली शाह जो उहिदो ख़तमु थियण पुठियां सैयद मुराद अली शाह जी ख्वाहिश हुई, जेका पूरी थी चुकी हुई। वॾे वज़ीर मूजिब हिन खे अलाह ताला ऐं पार्टी क़यादत खां सवाइ को बि हटाए नथो सघे। ज़ाहिर आहे वॾे वज़ीर जी तब्दीली जो फ़ैसिलो बि पार्टी ई कंदी आहे। शाह साहब खां इहो सवाल आहे त काइम अली शाह खे हटाइण पुठियां कंहिंजी साज़िश हुई? अवां जियाला हूंदे बि उन जी सीट ते कहिड़ी नियत सां अची वेठा हुआ?